पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर जे सीनियर वर्कर सैयद ज़ाहिद हुसैन शाह बुखारी चयो आहे त मौजूदा महांगाई जो ज़िम्मेवार इमरान खान आहे। जे मौजूदा हुकूमत जी ॻिठी में महांगाई जो हार विधो, जंहिं सबबि अवाम भोॻे रहियो आहे। इमरान खान जी कयल ग़लति फ़ैसिलनि सबबि अॼु मुल्क जो अवाम परेशान आहे। अहिड़ो इज़हार हुन पंहिंजे ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। ज़ाहिद शाह बुखारी जो वधीक चवणु हो त पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद अवामी पार्टी आहे जे हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। पीपल्स पार्टी जो हर वर्कर अवामी ख़िदमतगार आहे। शहीद राणी जे नाले सां हलंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत करोड़े औरतुनि खे माली सपोर्ट थी रही आहे। गुज़िरियल हुकूमत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे बंदि करे ग़रीब औरतुनि जूं बददुआऊं वरितियूं, जॾहिं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पीपी सेनेटर इस्लामुद्दीन शेख, MNA नोमान इस्लाम शेख, अरसलान इस्लाम शेख ऐं ॿी क़यादत जी अवामी ख़िदमत वारे जज़्बे तहत अवाम जी ख़िदमत करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत जो नालो आहे। PTI हुकूमत अवाम खे मुश्किलातुनि खां सवाइ कुझु बि न ॾिनो। अवाम पीपल्स पार्टी सां गॾु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।